बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां जो पंहिंजो ख़ादिम सदाम हुसैन हिकु नए ऐं बहितरीन टॉपिक सां गॾु इंग्लिश जे टॉपिक सां गॾु इंग्लिश सब्जेक्ट जे टॉपिक सां गॾु हिकिड़ो टॉपिक जेको असां बेसिक पढ़ण जे करे मां पाण रायो हुयो, पर व्हाट्सअप ते असांजे ग्रुप मां हिकु स्टूडेंट मैसेज कयो, सर इहो टॉपिक अॼु लाज़मी कवर करायो। पोइ इन जे लाइ अॼु इन टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं। इन टॉपिक ते हलण खां पहिरियों सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿायो ऐं सुठा सुठा वीडियो ॾिसण जे लाइ बेल आइकन खे लाज़मी दॿायो। इंशाअल्लाह तव्हां वटि बहितरीन असांजा टॉपिक ईंदा रहंदा। हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। जेको असांजो अॼु जो टॉपिक आहे काइंड्स ऑफ सेंटेंस। काइंड्स ऑफ सेंटेंस मतिलबु जुमिले जा क़िस्म। पाण मेजर जेके पढ़ंदा आहियूं अमूमन उहे पढ़ंदासीं। हिकिड़ो असांजो जेको पहिरियों काइंड हूंदो आहे उहो हूंदो आहे असर्टिव सेंटेंस। असर्टिव सेंटेंस। इन जो हिकिड़ो ॿियो नालो बि आहे डिक्लेरेटिव सेंटेंस। डिक्लेरेटिव सेंटेंस हिन खे पाण बयानी जुमिला बि चवंदा आहियूं। बयानी जुमिला इहे वरी फर्दर पाण में ॿिनि हिसनि में डिवाइड थियंदा। हिकिड़ो असांजो हूंदो आहे अफर्मेटिव ऐं सेकेंड वन असांजो हूंदो आहे नेगेटिव। अफर्मेटिव में मिसाल ॾियूं पाण अब्दुल्ला ईट्स द मील। मतिलबु हे पॉज़िटिव जुमिलो हूंदो आहे जंहिंखे पाण अफर्मेटिव बि चवंदा आहियूं। उन खां पोइ जेको नेगेटिव हूंदो आहे साॻियो हिन खे पाण नेगेटिव में कन्वर्ट कयूं था। अब्दुल्ला डज़ नॉट ईट द मील। ईट द मील इहे असांजा हुया। हे असांजो जुमिलो आहे अफर्मेटिव पॉज़िटिव, हे नेगेटिव साॻियो हिन खे पाण चेंज कयोसीं। उन खां पोइ असांजो सेकेंड जेको जुमिले जो क़िस्म हूंदो आहे टाइप हूंदो आहे उहो असांजो हूंदो आहे इम्परेटिव। इम्परेटिव सेंटेंस। इम्परेटिव सेंटेंस इन खे पाण सिंधीअ में अमरी जुमिला बि चवंदा आहियूं। पाण इन खे सिंधीअ में अमरी जुमिला बि चवंदा आहियूं। अमरी जुमिला मिसाल तौरु जीअं पाण लिखूं शट द डोर। शट द डोर। हिन में ईअं सम्झो अ सेंटेंस दैट एक्सप्रेस कमांड रिक्वेस्ट। हिन में कमांड ऐं रिक्वेस्ट जे जुमिले में हूंदी आहे पंहिंजी, उहे हूंदा आहिनि पंहिंजा इहे जुमिला इम्परेटिव सेंटेंस। उन खां पोइ पाण अॻिते हलूं था पंहिंजो। हिते हिकिड़ो ॿियो हिते मिसाल ज़हन में रखो। हिन में हिकिड़ो ॿियो बि असां आम तौर ते अमूमी स्पेशल क्लासनि में चवंदा आहियूं त डोंट मेक नॉइस। डोंट मेक नॉइस इहो बि असांजो इम्परेटिव सेंटेंस हूंदो आहे। अमरी जुमिला हूंदा आहिनि। उन खां पोइ पाण अॻिते हलूं था पंहिंजो थर्ड वन जेको हूंदो आहे इंट्रागेटिव जुमिला हूंदा आहिनि। थर्ड वन इंट्रागेटिव सेंटेंसिस। मतिलबु सवाली जुमिला। सवाली जुमिला। सवाली जुमिला मिसाल तौरु पाण लिखूं था पिया। हिन जुमिलनि में अक्सर सवाल पुछियो वेंदो आहे या सवाल कयो वेंदो आहे इज़ अब्दुल्ला ईटिंग द मील। हिन में हिकिड़ी पॉइंट ज़हन में रखी छॾियो, हिननि जुमिलनि में लाज़मी हिन में आख़िर में क्वेश्चन मार्क जो इस्तेमालु थियलु हूंदो आहे। यानी क्वेश्चन मार्क जो इस्तेमालु न थियलु हूंदो त उहो असांजो जुमिलो ई ग़लति थी वेंदो। असांजो पोइ जेको चोथों जुमिले जो क़िस्म आहे जेको टाइप आहे एक्सक्लेमेटरी अजबी जुमिला।
एक्सक्लेमेटरी अजबी जुमला। अच्छा, हिननि जुमलनि में एक्सप्रेस जेका शइ कई वेंदी आहे, स्ट्रॉन्ग फीलिंग एक्सप्रेस कई वेंदी आहे, स्ट्रॉन्ग फीलिंग एक्सप्रेस कई वेंदी हूंदी आहे। माना उहे जुमला ऐं जेके ताजुब, गम, ख़ुशी, दुआ ओचिते कंहिं ॿिए ज़ाहिर खे ज़ाहिर कनि, उहे असांजा एक्सक्लेमेटरी जुमला हूंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, हाउ काइंड ऑफ यू, हाउ काइंड ऑफ यू, हाउ काइंड ऑफ यू। हिननि जुमलनि में ही निशानी लाज़मी इस्तेमालु थियल हूंदी, अजब वारी निशानी इस्तेमालु लाज़मी थियल हूंदी। वॉट अ ब्यूटीफुल नाइट इट इज़, या हिकिड़ो ॿियो जुमिलो पाण लिखंदा आहिनि जो वॉट अ नाइट ब्यूटीफुल इट इज़। बिल्कुलु पाण बहितरीनु पंहिंजो टॉपिक रहियो, जंहिंमें पाण मेजर जेके 4 टाइप आहिनि जुमलनि जा उहे पाण बयानु कयासीं। जीअं फस्ट जेको असांजो काइंड हुयो, असर्टिव सेंटेंसिस हुया जंहिंखे पाण बयानी जुमला सिंधी में चवंदा आहियूं। इहे फर्दर पाण डिवाइड थियल आहिनि ॿिनि क़िस्मनि में, इहे फर्दर डिवाइड थियल आहिनि। हिकिड़ो हिन जो हूंदो आहे अफर्मेटिव जेको पॉज़िटिव हूंदो आहे, ॿियो हुन खां पोइ हूंदो आहे नेगेटिव। अफर्मेटिव जो असां हिते मिसाल लिखियो आहे, अब्दुल्ला ईट्स द मील। साॻियो इनखे वरी पाण जेकॾहिं कन्वर्ट करिणो हुजे नेगेटिव में, पेपरनि में ॿिन्ही सवाल ईंदा आहिनि। जीअं MCQ हुजे, अब्दुल्ला ईट्स द मील, चेंज इन टू नेगेटिव। तव्हां नेगेटिव खे चेंज करण लाइ अब्दुल्ला डज़ नॉट ईट द मील। उन खां पोइ असां जेको सेकेंड वन पाण जुमला पंहिंजा पढ़िया, जेके जुमला पंहिंजा हूंदा आहिनि इम्परेटिव सेंटेंसिस, जंहिंखे अमरी जुमला चवंदा आहियूं, जंहिंमें हुकुम जो इज़हार कयो वेंदो आहे, कंहिं बि कमांड जो इज़हार कयो वेंदो आहे। जीअं पाण मिसाल पढ़ियोसीं, शट द डोर, दर बंदि कयो। डोंट मेक नॉइज़, आवाज़ न कयो, जीअं पाण क्लास में इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ थर्ड वन जेको पाण टाइप पढ़ियोसीं, इंट्रोगेटिव सेंटेंसिस, सवाली जुमला, जंहिंमें सवाल पुछा कयो वेंदो आहे। जीअं मिसाल पाण लिखियोसीं जुमिलो, इज़ अब्दुल्ला ईटिंग द मील। अच्छा, हिन में हिकिड़ी ॻाल्हि पॉइंट वरी मां तव्हांखे ॿुधायां यादि रखण जी आहे, हिननि जुमलनि में सवालिया निशानी लाज़मी इस्तेमालु कई वेंदी आहे। उन खां पोइ थर्ड वन पाण पढ़ियोसीं एक्सक्लेमेटरी सेंटेंसिस, उहे जुमला जंहिंमें स्ट्रॉन्ग फीलिंग ज़ाहिर कई वञे, गम, ख़ुशी या हैरत जी जेका ॻाल्हि हुजे। जीअं हाउ काइंड ऑफ यू, वॉट अ नाइट ब्यूटीफुल इट इज़। दोस्तनि जी महिरबानी, सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं हिन टॉपिक बाबति पंहिंजी असांजे व्हाट्सअप ते बि राय ॾेई सघनि था ऐं इंशाल्लाह बहितर तव्हां ताईं वीडियोज़ पहुचाया वेंदा। सभिनी दोस्तनि खे वरी गुज़ारिश कजे थी असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजी राय ॾियो। इंशाल्लाह जल्द मिलूं था हिकु ॿिए बहितरीनु टॉपिक सां गॾु।